चलो यो बेहतर थियो तो रहीम साहब जी जमानत थी वही, पर एड़ो छा कजे जो इन वक्त तुमजी इंक्वायरी रुकजी वने। हाँ साईं मां। महराज वो असांजे घर में सर्च करण ईंदा ऐं पापा के भी डिस्टर्ब पिया कन। तुझी फैमिली जी इलाही सोर्स आहे यार, कुछ कर प्लीज। साईं प्लीज तू परेशान न थी। मां थोड़ी देर में हिकिड़े इस्लामाबाद पंहिंजे दोस्त सां ॻाल्हायो आहे। इंशाल्लाह सुभाणे ताईं रहीम साहब जी ज़मानत थी वेंदी, टेंशन न खण। पर महराज वो घर जी सर्च करण लाइ ज़ोर भरियो वेठा आहिनि। तू उन्हनि खे सर्च करण लाइ रोक रहा है न यार, जेसि ताईं पापा घर शिफ्ट थियनि। मां कोशिश कयां पियो, यू डोंट वरी, थी वेंदो, बेफिक्र थी तू। महराज असां काफ़ी डिस्टर्ब आहियूं यार, असांजी फैमिली में कोई बि असांखे सपोर्ट करण वारो कोन्हे ऐं पापा जा सॼा दोस्त ई उन्हनि खां परे थी विया आहिनि। मां सभु ॼाणियां थो साईं मां, बरंदड़ भाउ में केरु भत नाहे विझंदो। तू फिलहाल अंकल जो ख्याल रख, परेशान न थी प्लीज। थैंक यू सो मच महराज, तू न हुजी हा त मां। यार तू परेशान न थी, पाण हिक ॿिए जा दोस्त आहियूं, असां हिक ॿिए खे सपोर्ट न कंदासीं ॿियो केरु कंदो। थैंक यू सो मच यार। तुंहिंजो पीउ हॉस्पिटल में आ ऐं तू मुड़ी नथी। ॿिन्हिनि भेनरुनि जो साॻियो ई कमु आहे। पर मम्मा मां त महराज सां बि ॻाल्हायां, हुन पापा जी ज़मानत लाइ एतिरियूं कोशिशूं कयूं आहिनि ऐं कल पापा जी ज़मानत थी वेंदी। तव्हां ॿिन्हिनि भेनरुनि जो इहो ई दग रहियो न त तव्हांजो पापा इते ई हॉस्पिटल में ई रहंदो। मम्मा तव्हां हर वक़्तु ईअं ई कंदा रहंदा आहियो। मां सम्झां थो त मां ठीकु आहियां, मां पाण ई हलियो ईंदुसि। मां जहांगीर आहियां, जहांगीर इंटरप्राइजेस जो ऑनर आहियां। तव्हां पंहिंजो तारुफ़ करायो। जी मां सैफुल्ला आहियां। अच्छा सैफुल्ला सां कॾहिं मुंहिंजो सितारो जुड़ियो ई कोन्हे, शायदि इन करे ही टकर थियो आहे। ख़ैर मज़ाक पे कयमि। तव्हां छा कंदा आहियो? माना इहो कमज़ोर ऐं कमीनो इंसान तूं आहीं जंहिं मूंखां मुंहिंजो प्यार फुरियो आहे। कहिड़ी सोच में गुम थी विया आहियो जनाब? तव्हां खां मूं सवाल कयो त तव्हां छा कंदा आहियो? कुझु बि न। ओके, बेरोज़गार आहियो, इन करे परेशान आहियो। अरे जनाब मां मज़ाक पे कयमि, तव्हां बिल्कुलु संजीदा थी विया आहियो। अचो गाॾी में वियो, अस्पताल हलूं, अचो। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।